आऊं डोरियई शाल मलही पिरी हुए परे हॾ न साह सरे तन तसली न थिए। ऐं वरी ॿियो बि बैत आहे त आऊं डोरियई शाल मलही तन तन तण में मिली तूं लूण लूण मंझां लूं लोच तुंहिंजी न लहे। लूण लूण मंझां मूं लोच तुंहिंजी न लहे। साथियो, असांजे लतीफ़ साईं जी शाइरी ऐं उन जे फ़लसफ़े खे सम्झण परोड़ण लाइ ज़ाहिरी ऐं बातिनी बनावट खे सम्झणु निहायत ज़रूरी आहे। ज़ाहिरी माना त आम रिवायत सां तलक रखे थी, जॾहिं त अंदरूनी या बातिनी माना में ई बैत जो असुलु मक़सदु पिना हूंदो आहे, लिकल हूंदो आहे। हिन बैत ते अचूं, भला जंहिंसां प्यार हुजे, बेहिसाब हुजे, त फितरी तौर ते इंसानु चाहींदो त इहो पिरी महबूब सदाईं संदसि अखियुनि जे अॻियां रहे, परे पल बि न थिए। पर लतीफ़ साईं कमाल करे थो छॾे जॾहिं इहो चयईं त अए पिरी आऊं तोखे शल सदाईं ॻोल्हींदो ई रहां, पर तोसां शल मुंहिंजो वसल ऐं मेलाप थिए ई न। छो? सबबु थो ॿुधाए त मतां मिलण खां पोइ मुंहिंजे तन खे तसली पइजी वञे ऐं जेका तुंहिंजी तंवार मुंहिंजे तन में वसे पई सा मतां मिलण सां माथी थी वञे। ही इश्क जी इंतिहाई मंज़िल आहे त जॾहिं इंसानु इन हद ते पहुचे थो, आशिक़ पहुचे थो, त रुॻो महबूब जे वसल खां इनकार थो करे छॾे। हू अहिड़े वसल खां दूर थो रहणु चाहे, भलो थो भाए, जंहिंसां दर्द जी जुदाई दाइमी ऐं क़ाइमु रहे। जिए लतीफ़।